नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता सितांगे पुठिया खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सेनेटर सैयद मोहम्मद अली शाह जामोट अॼु डिप्टी कमिश्नर ऑफिस मटियारी में हिकु आला सतह जी गॾिजाणी जी सदारत कई, जंहिंमें ज़िले अंदरि जारी तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वरितो। गॾिजाणी में ज़िले अंदरि कमु कंदड़ पेट्रोलियम कंपनियुनि पारां समाजी भलाइनि जी मुद में मिलंदड़ रक़म खे साफ़ ऐं शफ़ाफ़ नमूने ख़र्च करण लाइ जामा रिथाबंदी करण ऐं वधि में वधि फंड्स तइलीम जी बहितर सिहत जी सहूलियतुनि पीअण जे साफ़ पाणी लाइ ख़र्च करण जो फ़ैसिलो करण सां गॾोगॾु हिकु फायर ब्रिगेड ऐं एम्बुलेंस ख़रीद करण जो फ़ैसिलो कयो आहे। गॾिजाणी में डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच, असिस्टेंट डायरेक्टर प्लानिंग एंड डेवलपमेंट रियाज़ अली गाहटो, UAP कंपनी जे अली अब्बास जुणेजे, PPL जे मोहम्मद अकरम, OGDCL जे आबिद गाहटो ऐं ॿियनि शिरकत कई। गॾिजाणी खे ख़िताब कंदे सेनेटर सैयद मोहम्मद अली शाह जामोट चयो त ज़िले जे अवाम जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ सभु वसीला कुतब आंदा पिया वञनि, जॾहिं त पेट्रोलियम ऐं गैस कंपनियुनि पारां ज़िले जे समाजी भलाई जे मुद में मिलियल रक़म खे तइलीम, सिहत, पीअण जे साफ़ पाणी, तोड़े डेरेज जूं सहूलियतूं फ़राहम करण ते ख़र्च कयूं वञनि पियूं। हिन लाॻापियल ज़िले अमलदारनि खे अवामी भलाई जी रिथाई खे साफ़ शफ़ाफ़ नमूने ऐं वक़्त सर मुकमल करण लाइ ज़ाती दिलचस्पी वठण जी पिणु हिदायत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेब।